इहो निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। इहो सबक़ सिंधी बालिग़ान लाइ तैयार कयो वियो आहे जेके सिंधी ॻाल्हाइण त ॼाणनि था पर लिखण पढ़ण नथा ॼाणनि, या जेके देवनागरी या गुजराती ख़त में त सिंधी लिखी पढ़ी ॼाणनि था पर सिंधी अरबी ख़त में लिखी पढ़ी नथा ॼाणनि। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। इहो सिलसिले जो 18हों सबक़ आहे जंहिंमें पाण सिंधी अलिफ बे जे 22 अखर सां मानूस थींदासीं। पर अॻिते हलण खां पहिरीं अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां बि वंडींदा। सिंधी अलिफ बे में 52 अखर आहिनि। पोयनि सबक़नि में पाण ही सभई अखर सिखी चुका आहियूं। हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 22 अखर डाल सां मानूस थींदासीं जेको ड जो आवाज़ ॾींदो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। दाल जो अखर ईअं ई लिखबो आहे जीअं दाल जो अखर लिखबो आहे, पर इन जे हेठां हिकिड़ो टुॿको लॻाइबो आहे। दाल जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए ड जो आवाज़ लिखबो आहे। दाल ज़बर ड। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ड जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण ड जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। डभ, डप, डखण। हाणे पाण ड जे आवाज़ ते ख़त्म थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। भींड, कुंड, निंड। दाल जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ड जो आवाज़ लिखबो आहे। दाल ज़ेर ड। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ड जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण ड जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। डॼ, डॼणो, ॾिठो, ॾेढो। अचो त ड जे आवाज़ सां शुरू थींदड़ के अंग्रेज़ी लफ़्ज़ सिखूं। डिश, डिपॉज़िट, डिनर। दाल जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ड जो आवाज़ लिखबो आहे। दाल पेश ड। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में ड जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण ड जे आवाज़ ते ख़त्म थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। बुंड, जंड,
चंड डंड खंड लिंड घिंड दाल जे अखर पुठियां अलिफ जो अखर लगाए डा जो आवाज़ लिखबो आहे। दाल अलिफ डा। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में डा जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में डा जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण डा जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। डाख डाठ डाड़। हाणे पाण डा जे आवाज़ ते ख़त्म थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। आंडा युंडा। अचो त डा जे आवाज़ सां शुरू थींदड़ के अंग्रेज़ी लफ़्ज़ सिखूं। डॉक्टर डॉर्फ डार्क डॉटसन। दाल जे अखर पुठियां वाव जो अखर लगाए डो जो आवाज़ लिखबो आहे। दाल वाव डो। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में डो जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में डो जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण डो जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। डोल डोड़ डोही। अचो त डो जे आवाज़ सां शुरू थींदड़ के अंग्रेज़ी लफ़्ज़ सिखूं। डोर डोनट। हाणे पाण डो जे आवाज़ ते ख़त्म थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। टंडो डंडो कंडो मंडो जंडो झंडो चंडो छंडो पांडो भांडो टांडो सांडो। दाल पेश ड जे पुठियां वाव जो अखर लगाए डू जो आवाज़ लिखबो आहे। दाल पेश वाव डू। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में डू जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में डू जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण डू जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। डोल डोलो डोम। दाल जे अखर पुठियां ये जो अखर लगाए डे जो आवाज़ लिखबो आहे। दाल ये डे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट
यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में डे जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में डे जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण डे जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। डेल, डेरांबो, डेघ। अचो त डे जे आवाज़ सां शुरू थींदड़ के अंग्रेज़ी लफ़्ज़ सिखूं। डेट, डेकोरेशन, डेली। डाल ज़ेर ड जे पुठियां ये जो अखर लगाए डी जो आवाज़ लिखबो आहे। डाल ज़ेर ये डी। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में डी जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में डी जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण डी जे आवाज़ ते ख़त्म थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। जंडी, मंडी, मुंडी, कंडी, डांडी, भंडी, लुंडी, भींडी, पिंडी, कुंडी, हुंडी। अचो त डी जे आवाज़ सां शुरू थींदड़ के अंग्रेज़ी लफ़्ज़ सिखूं। डियर, डील, डीप, डीन। हिन सबक में पाण केतिराई लफ़्ज़ अहिड़ा शामिल कया जिन में डाल जो आवाज़ लफ़्ज़ जी पछाड़ीअ में अचे थो। इन खां सवाइ हिन सबक में अंग्रेज़ी लफ़्ज़ बि शामिल कयासीं, छाकाणि त सिंधी ज़बान में डाल जे आवाज़ सां शुरू थींदड़ लफ़्ज़ निस्बतन थोरा आहिनि। इन जो सबबु पाण कंहिं ॿिए सबक में ॼाणंदासीं। इन सां ई हीउ सबक पुॼाणीअ ते पहुतो। मूंखे इजाज़त ॾींदा ऐं कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार करणु न विसारींदा। ॾिसंदा रहो सिंधी साइंस चैनल।